वेलकम बैक नाज़रीन। सिंध टीवी न्यूज़ जी ख़ुसूसी ट्रांसमिशन में अवां खे हिकु भेरो ॿीहर भली कार चऊं था। नयूं जेके डेवलपमेंट्स थियूं आहिनि सियासी बहरान जे ख़ात्मे लाइ आर्मी चीफ जनरल राहिल शरीफ पेट ऐं PTI सरबराहनि सां राब्तो करे खान 24 कलाकनि जो वक़्तु घुरियो ऐं हाणे DGI SPR पारां इहो बयानु साम्हूं आयो आहे त ॿिन्ही सरबराहनि सां आर्मी चीफ जेको आहे मुलाक़ात कंदो। इन खां अलावा बिलावल भुट्टो ज़रदारी जेको ट्वीट कयो आहे बीबी हम शर्मिंदा आहे, इन ते बि ॻाल्हाईंदासीं। शाह साहब, हिन वक़्तु तेज़ी सां डेवलपमेंट्स थी रहियूं आहिनि, इंतिहाई अहम थी रहियूं आहिनि। सभ खां पहिरीं त असां डिस्कस कंदासीं त आर्मी चीफ जो जेको 24 कलाकनि जो वक़्तु घुरियो वियो हो पेट ऐं PTI सरबराहनि खां पोइ, इन खां पोइ इहा इतला आहे त ॿई सरबराह जेके आहिनि सेनो त आर्मी चीफ सां मुलाक़ात कंदा। तव्हां सम्झो था त हाणे ताईं इहे कोशिशूं आहिनि, सुभाणे ताईं इन तरह जूं मुलाक़ातूं ऐं अचणु वञणु कंटिन्यू रहंदो या फाइनली जेको आहे सो एम्पायर पंहिंजो फ़ैसिलो ॿुधाईंदो? मुंहिंजो जेको ख़्यालु आहे, जेको हाणे ही पिंडी ॾांहुं रवाना थिया आहिनि ॿई, उनमें हिकिड़ी डिटेल जेका आहे उन्हनि खे जेको हूंदो ब्रीफ कंदा हिक ॿिए खे मामलात खां, जेके पॉइंट्स जेके आहिनि जिते ब्रेक थ्रू अचिणो आहे या जेके मुतालबात इन्हनि जा तस्लीम थिया या हुन पासे जो मूड छा आहे, हू छा छा करे सघनि था हिन महिल, सभिनि शयुनि ते हिकिड़ी जेका डिटेल मुलाक़ात हूंदी। बार बार शायदि मुलाक़ात न थी आहे, पर हींअर जेका आहे इहा डिटेल हूंदी। उन खां पोइ हुननि जा जेके नुमाइंदा हूंदा उहे मैसेजिस कैरी कंदा, हिननि ताईं पहुचाईंदा रहंदा। ऐं हाणे ॾिसणो इहो आहे त इन मुलाक़ात खां बाद वारी जेका सूरत छा आहे, छा हू ऐलान था कनि त बसि ठीकु आहे धरणो ख़तमु कयोसीं ऐं सुभाणे वरी मिलंदासीं हिन हंध ते, उते पोइ असां ॻाल्हियूं कंदासीं ऐं अगरि जेसि ॻाल्हियूं नाकाम थियूं वरी पोइ तव्हांखे कॉल कंदासीं, इहे हूंदियूं आहिनि शयूं जेके। पर मां सम्झां थो जेको हिन वक़्तु इमरान ख़ान साहब या ताहिरुल क़ादरी साहब जेको पंहिंजे कारकुननि खे चयो त हिलना नहीं जाना नहीं और इधर ही बैठे रहना है, त थी सघे थो त सुभाणे ताईं इहो माहौल ईअं हले ऐं हिन मीटिंग में जेके शयूं तय थींदियूं उन ते पोइ वरी इहो थींदो त गिव एंड टेक वारो मामिलो, त प्लस माइनस इहे मुतालबा जेके शाह साहब ईअं त हे पंहिंजे कारकुननि खे मुस्तक़िल एतिरनि ॾींहंनि खां चवंदा रहिया आहिनि त वञिजो न केॾांहुं, वापसि न वञिजो, इनक़लाब या तब्दीली या नओं पाकिस्तान ठहण वारो, ईअं चई करे हे पंहिंजे कारकुननि खे तरसाईंदा आहिनि। कारकुननि जी केतिरी अहमियत वञी बचंदी, उन्हनि जी राय जी केतिरी अहमियत हूंदी, उन्हनि जी ताक़त जे ज़रिए हिननि पंहिंजा मुतालबा तस्लीम कराइण चाहिया, उन्हनि जी ताक़त जे ज़रिए हिन वक़्त ताईं पहुता आहिनि? ॾिसो ॻाल्हि इहा हूंदी आहे त अहमियत। शाह साहब तव्हांजी ॻाल्हि कटींदसि, माफ़ कजो, हुमा बकाई साहब असां लाइन ते आहिनि। अस्सलाम वालेकुम हुमा बकाई साहिबा। जी बहुत शुक्रिया, सिचुएशन सेंटर में आपने हमें ज्वाइन किया है। ये बताइएगा कि सारी सूरत हाल जो अभी डेवलपमेंट्स हुई हैं, अभी लेटेस्ट जो अभी थोड़ी देर पहले तक की, वो आप ज़रूर अपडेट भी होंगी उनसे। आप व्हाट डू यू थिंक, वेयर इज दिस एंटायर थिंग हेडिंग? देखिए, इंटायरली डिपेंड करता है कि जो जिस इंटरवेंशन का दरवाज़ा हुकूमत ने खुद खोला है, उसके हवाले से अब जो इंटरवेंशन करने वाले लोग हैं वो इस दरवाजे के अंदर किस हद तक दाखिल होते हैं। ये सूरत हाल इस तरह भी सेटल हो सकती है कि आर्मी जो है वो रिस्पॉन्सिबिलिटी ले ले और जिन जामिन हो जाए और जो एतराज़ात और तहफ़्फ़ुज़ात इमरान खान साहब के हैं और ताहिरुल क़ादरी साहब के हैं उनको वो एड्रेस कर दे और ज़ाहिरी तौर पर जमहूरियत की बिसात ना पलटे, कंप्लीट डेमोक्रेटिक कोलैप्स ना हो। अच्छा। लेकिन देखिए, एक बात तो बिल्कुल वाज़ेह हो गई ना, वो ये कि एक ऐसी हुकूमत जो एक बहुत बड़े मैंडेट का दावा करती थी, वो सूरत हाल को सियासी तौर पर नहीं संभाल सकी और उसे सालिस के तौर पर मिलिट्री को बीच में लाना पड़ा। जो हुकूमत की रिट है, अगर ये हुकूमत चलती भी है, अगर नवाज शरीफ साहब प्राइम मिनिस्टर रहते भी हैं, तो जो हुकूमती रिट है, जो हुकूमती स्टेचर है, उसमें तो कदर कमी आई है। अच्छा। और ये कमी जो है आगे रहेगी, ये फुटप्रिंट जो है वो रहेगा। अब मैं आपसे एक और गुजारिश कर दूं, और वो ये कि देखना ये है कि ये जो चपखलिश थी अस्करी क़यादत और सियासी क़यादत के बीच में, जो मेरा ख्याल है कि मौजूद बनी इस पूरे क्राइसिस का, वो चपखलिश वहाँ ख़त्म करने को तैयार है मिलिट्री के, जहाँ वो इस हुकूमत के विंग्स क्लिप करे, इसको थोड़ा कट टू साइज करे, या वो इस हुकूमत को लपेट दे। मेरा ख्याल है दो, इसमें मैं ना ताहिरुल क़ादरी साहब अहम है, ना मैं ज़ाती तौर पर समझती हूँ इमरान खान साहब अहम। अच्छा। बात अहम है वो ये है कि जो हमारे सिविल मिलिट्री रिलेशन हैं
وہ کس طرح اب سیٹل ہوں گے. یہ مسئلہ وہیں جا کے رکھتا اور ٹکتا ہے اور وہیں سے شروع ہوا ہے اور وہیں آ کے ختم ہو رہا ہے. اچھا یہ بتائیے گا ہما بقائی صاحبہ کہ اس وقت اگر ہم یہ کہیں کہ ون سائیڈڈ بات جا رہی ہے اور یہ تاثر ہے کہ حکومت بہت کمزور جو ہے گراؤنڈز پہ آ گئی ہے, کیا یہ بھی ایکسپیکٹ کیا جا سکتا ہے ابھی جو ملاقات چل رہی ہے ہونے کو جا رہی ہے پنڈی میں, عمران خان صاحب اور طاہر القادری صاحب وہاں گئے ہیں میٹنگ کے لیے, ڈی جی آئی ایس پی آر کا جو ہے وہ آ چکا ہے ایک اسٹیٹمنٹ کہ جی ابھی ملیں گے شارٹلی, تو اس میں کوئی اس طرح کی بھی صورتحال ہو سکتی ہے کہ وہ ایک حکومت کا بھی میسج کیری کر سکتے ہیں اور ان کو کہہ سکتے ہیں اب آپ تھوڑا سا پیچھے ہٹیں اور ان چیزوں پر جو ہے آپ سمجھوتا کر لیں؟ میں بالکل آپ سے گزارش کی نا کہ یہ بالکل ہو سکتا ہے. اچھا, لیکن اس کا فیصلہ طاہر القادری اور عمران خان صاحب کے ہاتھ سے بھی نکل گیا اور حکومت کے ہاتھ سے بھی نکل گیا. اچھا, نکل چکا ہے آپ یہ کہہ رہے ہیں؟ یہ بالکل نکل چکا ہے. یہ فیصلہ اب جس کو انہوں نے سالس بنایا ہے, جی ہاں, یہ فیصلہ وہ لوگ کریں گے کہ میں نے پہلے گزارش کی کہ یہ حکومت کلی طور پہ جائے گی, جی, نواز شریف صاحب جائیں گے یا نواز شریف صاحب کو کٹ ٹو سائز کیا جائے گا, پی این ایل این کی حکومت کو کٹ ٹو سائز کیا جائے گا. اچھا اگر ملٹری یہ کہہ دیتی ہے کہ آپ استعفی, جو سب سے بڑا مسئلہ ہے وہ استعفے کی ڈیمانڈ ہے نا, جی ہاں, بوائل ڈاؤن ہو گیا نا. ایبسلیوٹلی ہو سکتا ہے اگر وہ عمران چاہیں گے, اگر وہ یہ چاہیں گے تو وہ عمران خان صاحب کو اور طاہر القادری کو استعفے کی ڈیمانڈ سے پیچھے ہٹنے کو کہیں گے اور پھر وہ اس بات کی ضمانت دیں گے. جی, کیونکہ عمران خان صاحب کو بھی آ کے اپنے لوگوں سے بات کرنی ہے, مجھے اور آپ کو کنونس کرنا ہے, سیف ٹریڈنگ چاہیے انہیں. جی جی, طاہر القادری صاحب کو بھی وہ سیف ٹریڈنگ چاہیے. تو اگر وہ اپنے استعفے کی ڈیمانڈ سے پیچھے ہٹتے ہیں تو انہیں مجھے اور آپ کو یہ بتانا ہے کہ اس استعفے کی ڈیمانڈ سے جو پیچھے ہٹے ہیں وہ کیا ان کو ملا ہے اس کے بدلے میں. صحیح, اور اس کے بدلے میں اگر ان کو ملٹری کی ایشورنس ملی ہے کہ وہ ان تمام معاملات کو دیکھے گی, جی, تو پھر حکومت کی رسک تو آٹومیٹکلی سبسٹینشلی کم ہو گئی نا. صحیح, اچھا, اور ان سب میں ان کی بات بھی مانی جائے گی کیونکہ عمران خان صاحب کا تو ایک ہی دعویٰ ہے نا, جی ہاں, ان کے اندر فیئر انویسٹیگیشن نہیں ہو سکتی. تو اگر الیکشن کی انویسٹیگیشن ملٹری کرائے گی, اچھا, اور پھر اس نتیجے پہ پہنچے گی کہ جو دعوے اور ایلیگیشن عمران خان صاحب کر رہے ہیں, جی, اور پھر آپ کوئی مڈ ٹرم الیکشن دیکھیں گے, تو میں نے آپ سے گزارش کی نا کہ جو جمہوریت ہے جی, وہ اس وقت بہت کمزور پڑی ہے, بہت فرجائل پڑی ہے. میں نے دوسرے چینلز پہ بھی گزارش کی تھی کہ جو جوڈیشری سموسے اور شکر کے پیسوں پر موٹو نوٹس لے لیتی تھی, 9 دن سے ملک بند ہوا تھا. جی, آئے دن فورس کی اور تشدد کے حوالے سے خبریں اڑتی تھی. جی, کیا اس کو موٹو نوٹس لے کے جوڈیشل فورم پہ جو پھر بھی آئین کے فریم ورک کے اندر ہوتا خرید کیا جا سکتا تھا, جو کہ نہیں ہوا. اب صورتحال سیاستدانوں کے ہاتھ سے بھی باہر گئی, جوڈیشری سے بھی باہر گئی اور پارلیمنٹ سے بھی باہر گئی. اچھا, ایک چیز اور میں آپ سے جاننا چاہوں گا, وہ یہ ہے کہ آپ کی نظر سے وال اسٹریٹ جرنل کے اندر جو سٹوری آئی ہے ریگارڈنگ دی ملٹری اینڈ پرائم منسٹر نواز شریف انڈرسٹینڈنگ اور اگریمنٹ, آپ ڈو یو نو اباؤٹ اٹ؟ دیکھیے وہ تو مطلب وہ جو اسٹوری ہے وہ کامن نالج ہے نا جی, وہ اسٹوری تو یہ ہے کہ کمپارٹمنٹلائزیشن ہے کہ یہ فریم ورک حکومت کے فارن پالیسی سیکیورٹی ایشوز جی ہیں وہ ملٹری کے پاس رہیں گے, جی ہاں, اور وہاں انٹروینشن نہیں آئے گی اور باقی آپ ملک چلائیے. جی, لیکن میرا خیال ہے کہ یہ چیز تو بہت پہلے نواز شریف صاحب کی حکومت نے کنسیڈ کر دی. جی ہاں, اچھا, آپریشن بھی ہو گیا. جی, انڈیا سے تعلقات بہتر کرنے پہ بھی نواز شریف صاحب کی حکومت بیک آف کر گئی. صحیح, کنٹونمنٹ میں الیکشن کے حوالے سے جو بات ہو رہی تھی لوکل باڈیز اس سے بھی بیک آف کر گئی. تو اگر آپ دیکھیں تو کئی فرنٹس ہیں جس پر کنسسٹنٹلی پی ایم ایل این کی حکومت پیچھے ہٹی ہے ملٹری کے موقف کو اکاموڈیٹ کرنے کے لیے. رائٹ, جو بہت ٹیمپیشیس ایشو ہوا جس سے میرے خیال ہے بساط پلٹی, وہ ان کی انڈرسٹینڈنگ تھی جو انہوں نے دی تھی مشرف کے حوالے سے, لیڈرشپ کو اور پھر اسے پورا نہیں کیا. اور میرا خیال ہے کہ جو یہ میڈیا کا معاملہ ہوا وہ بھی گورنمنٹ نے بہت بری طرح ہینڈل کیا اور پھر تڑکا ماڈل کالونی سے لگا. اچھا, جو ماڈل ٹاؤن کا قصہ ہوا. رائٹ,
بہت شکریہ آپ کا ہما بقائی صاحبہ, آپ نے سچویشن سینٹر میں ہم سے بات کی. شاہ صاحب ہما بقائی صاحبہ جا ॻाल्हि कई त हाणे फ़ैसिलो इमरान या क़ादरी वटि कोन्हे बल्कि जेको सालसी जो किरदारु अदा करे थो, हाणे फ़ैसिलो उहो कंदो त अॻियां छा थी सघे थो. माना अञा पोज़ीशन बिल्कुलु क्लियर नथो चई सघिजे त जेको वज़ीर आज़म साहिब जेका दरख़्वास्त कई हुई उन दरख़्वास्त ते आर्मी चीफ मुदाख़लत कई आहे या इमरान या क़ादरी जे हवाले सां को अञा फ़ैसिला थी सघनि था. मतिलबु सूरत अञा नथो चई सघे त को वाज़े आहे. बिल्कुलु जेके असां हिन वक़्त ताईं जेके एनालिसिस वरिता आहिनि या जेके तजिया असां जिन सां ॻाल्हायो आहे उन्हनि जी सभिनी जी राय हिकिड़ी आहे त हुकूमत इलाही कमज़ोर, मतिलबु अगरि आर्मी चीफ या आर्मी एज एन इंस्टीट्यूशन उन्हनि खे अगरि स्टेप इन करिणो थो पए मामलनि खे मतिलबु हैंडल करण जे लाइ, त इहा हिकिड़ी जीअं हुमा बक़ाई साहिबा ॾाढी हिकिड़ी ज़बरदस्त ॻाल्हि कई त जेका 2/3 मेजॉरिटी ऐं स्ट्रॉन्ग गवर्नमेंट एंड पावरफुल गवर्नमेंट वारो कॉन्सेप्ट त ख़तमु थी वियो. स्पेशली हाणे गुज़िरियल जेके कलाक वारी जेके डेवलपमेंट्स आहिनि उन में इहो तासुर हाणे ख़तमु आहे. FIR बि अॼोके ॾींहं में जेका दाख़िल थी आहे ऐं उन में नवाज़ शरीफ़ साहिब जो प्राइम मिनिस्टर जो नालो बि आहे, उन में कैबिनेट जा जेके मेंबर्स आहिनि ॿिया उन्हनि जो बि नालो आहे. त आई थिंक हिन वक़्तु बट इट्स टू अर्ली टू कॉमेंट. थी सघे थो त जेका इहा मीटिंग जेका हिन वक़्तु पिंडी में थियण वारी आहे या शायदि शुरू थी चुकी आहे, त उन में जेके उन जा जेके आउटकम्स हूंदा पोइ उन खां पोइ ई हिकिड़ो माण्हू जेको आहे ॿुधाए सघे थो या डिटर्मिन करे सघे थो त हालात हाणे कहिड़े पासे था वञनि. अच्छा शाह साहब, ॿियो जेको पीपल्स पार्टी जे जेको आहे सो बिलावल भुट्टो ज़रदारी साहिब जे ट्वीट जेको कयो आहे बीबी हम शर्मिंदा आहे, इन हवाले सां तव्हां छा चवंदो? जी, मूं बि हींअर इहो ॾिठो पिए, उन में बिलावल भुट्टो साहिबु जेको लिखियो आहे बीबी हम शर्मिंदा आहे, उन जी इंटरप्रिटेशन अगरि असां कयूं या उनखे थोरो उन जी तशरीह करे ॾिसूं त शायदि उनखे इहो बुरो लॻो आहे त मामिलो जेको आहे जमहूरियत जे हूंदे सूंदे बि हिकिड़ो जेको अस्करी इदारे जो सरबराह आहे उहो मामलनि खे सुलझाईंदो, त बाक़ी असांजी छा जेका आहे फेस सेविंग रहिजी वई. असां जमहूरी तौर ते पाण खे एतिरो डायलॉग्स में एंगेज कयो गुज़िरियल 15 ॾींहंनि में, उहे जेके जमहूरी जेके कुवतूं आहिनि, जमहूरी जेके इदारा आहिनि, पार्लियामेंट आहे, ऑपोज़िशन पार्टीज़ आहिनि, पॉलिटिकल लीडर्स आहिनि, त उहे सभु माना उन्हनि जा जेके एफर्ट हुया, जेके उन्हनि जूं कोशिशूं काविशूं हुयूं, उहे मतिलबु उन्हनि को रंग ख़ासि न जेको आहे साम्हूं खणी आयूं. त हाणे उहो ई आहे त हुन चयो त मूंखे लॻे थो त हुन थोरो बेबसी जो पंहिंजो इज़हार कयो आहे, पर बेबसी जो इज़हार हुनखे शायदि करणु न घुरिजे. अगरि असां असूलनि अगरि ॻाल्हायूं ऐं थोरो अगरि माज़ी में थोरो पोइते वञूं, तारीख़ में वञूं, त जेका जुलाई वारी मुलाक़ात 2007 वारी अबू धाबी में मोहतरमा बेनज़ीर भुट्टो हिकिड़े उन वक़्तु परवेज़ मुशर्रफ इन यूनिफॉर्म हुयो, उहे मुज़ाकरात जेके आहिनि हिकिड़े यूनिफॉर्म फ़ौजी सरबराह सां ई कया, त उहो मूंखे मतिलबु सम्झ में नथो अचे. थी सघे थो उहो थोरो हर्ट हुजनि. ब्रेक जो वक़्तु आहे, ब्रेक खां पोइ हिनखे कंटिन्यू कंदा. नाज़रीन, ट्रांसमिशन जो सिलसिलो जारी रहंदो, पर वक़्तु आहे ब्रेक जो. वठूं था ब्रेक. वेलकम बैक नाज़रीन. शाह साहब, ब्रेक ते वञण खां अॻु में ॻाल्हि थिए पई जीअं त डिस्कस कजे पियो पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां जेको ट्वीट कयो वियो आहे. जी ॾिसो, ॻाल्हि इहा पई थिए त जीअं हिकिड़ो बेबसी जो इज़हार छा आहे त बिलावल भुट्टो ज़रदारी साहिबु जेके माज़ी वारियूं जेके डेवलपमेंट्स थियूं उन जो हिसो न रहिया आहिनि. जेके हाणे जेके डेवलपमेंट्स आहिनि उहे उन्हनि जे आॾो थी रहियूं आहिनि. पॉलिटिकल जेको एक्सपीरियंस आहे या तजुर्बो आहे उन मरहले मां बिलावल भुट्टो साहिबु गुज़रनि पिया ऐं काफ़ी शयूं जेके ॾिसनि पिया. मां सम्झां थो जेको बिलावल भुट्टो साहिब जी जेके एक्सपेक्टेशन आहे, हिकिड़ी जेका उन जी उमेदु हुई त हिन वक़्तु जेके जमहूरी इदारा जेके आहिनि या जमहूरियत एतिरी त मज़बूत थी चुकी हुई ऐं हिकिड़ी स्मूथ ट्रांज़िशन थी चुकी हुई, जेके पॉलिटिकल पार्टीज़ हुयूं, ऑपोज़िशन वारियूं हुजनि चाहे हुकूमत में हुजनि, उन जो हिक ॿिए ते एतमाद हुयो. डिफरेंस ऑफ ओपिनियन काफ़ी पंहिंजी जाइ ते आहे मौजूदु, पर जॾहिं हाणे आहे न त ज़रब जेको आहे न असां अचणु ॾींदासीं जमहूरियत जे मथां, उन में त इहो आहे त पॉलिटिकल पार्टीज़ जेके यकजा थी करे यूनाइट थी करे जेके उन्हनि पंहिंजो किरदारु ॾेखारियो आहे, इहो बि हिकिड़ो मतिलबु तारीफ़ लाइक़ु आहे. शाह साहब, हिते मां तव्हांजी ॻाल्हि कटंदमि. सियासी पार्टियुनि त हिन बहरान खे ख़तमु करण लाइ पंहिंजो भरपूर किरदारु अदा करण जी कोशिशि कई, पर इहा हिकिड़ी ज़िद हुई, हिकिड़ी होड हुई एहतजाज कंदड़ धुरियुनि जे सरबराहनि पारां त पार्लियामेंट जूं 11 पार्टियूं जेके आहिनि से हिकिड़े तरफ़
तरफ़ हुयूं ऐं पोइ उन बावजूद बि जेके आहिनि कंहिं बि तरीक़े सां मुज़ाकरात जो जेको 1.5 लाख उहो ख़तमु न पियो थी सघियो। आख़िरकार त जेकॾहिं इन सूरत हाल जेको हल न पियो निकिरी सघियो पोइ त इन तरह जी जेका मुदाख़लत आहे उहा त अणटर हुई न। जी हाँ, ॾिसो हिन में मां हिकिड़ी ॻाल्हि चवंदुमि त मां सम्झां थो हिन में थोरो पाकिस्तान मुस्लिम लीग नवाज़ जेका आहे अगरि असां हो कयूं त अगरि असां उन हिकिड़े तराज़ू जे अंदरि तोरियूं त किथे केरु घटि या केरु वधीक थोरो ग़लती कंहिंखां थी वञे त उहो नवाज़ लीग खां ग़लतियूं थी वञनि। नवाज़ लीग जी हुकूमत खे इलाही हिकिड़ो सुठो बहितरीनु मौक़ो हुयो त हू पंहिंजी जेका आहे माज़ी जो जेको हुनजो तजुर्बो तलख़ जेको रहियो आहे इस्टेब्लिशमेंट सां या ॿियनि पॉलिटिकल फोर्सिस सां पार्टियुनि सां उनखे न वरजाइनि हा ऐं कोशिशि कनि हा त उहो ओवरऑल असांखे मूड नज़र आयो। प्राइम मिनिस्टर नवाज़ शरीफ़ साहिबु सिंध जा दौरा कंदो रहियो, थरपारकर वियो, ज़रदारी साहिबु ॿई गॾु वेठा, हिकिड़ो अज़म जो इज़हार कयूं त कोयलो निकिरंदो, असां बिजली का चेंज आहे, हिकिड़ी पाण में अंडरस्टैंडिंग आहे, काफ़ी मैटर्स ते हिक ॿिए खे सपोर्ट ऐं बैक बि कयो अथऊं, काफ़ी मैटर्स ते बयानबाज़ियूं बि थियूं आहिनि। इहो सॼो मामिलो थियो आहे, हिकिड़ी मिच्योर असांखे हिकिड़ी अप्रोच नज़र आई इन्हनि लीडर्स में। पर अफ़सोस सां थो चवणो पए त कुझु शयूं हुननि जेको आहे लॻे थो त उन ते ध्यानु ई न ॾिनो। अगरि उहो शुरू खां ध्यानु ॾियनि हा जीअं त हिकिड़ो ऑपरेशन ज़र्ब हिकिड़ो डिले थी वियो उन में ऐं फ़ौजी इदारा जेके आहिनि उन्हनि जे लाइ हिकिड़ो मसइलो हुयो त हुननि खे लाशूं पियूं मिलनि ऐं हू जेको आहे तयारु वेठा ऑपरेशन लाइ, पर हुकूमत जेको आहे उहो तालिबान सां मुज़ाकरात कया ऐं उन में जेके कमिटी जोड़ी वई उहे बि हिकिड़ी नॉन सीरियस माण्हुनि जी कमिटी हुई। पार्लियामेंट्री कमिटी हुजे हा त वधीक बहितर हुजे हा, पर शायदि पार्लियामेंट में ॻाल्हि वई त को अॻिते अचण लाइ तयारु बि न हुयो ऐं कंहिं ते एतमाद बि न हो। उनखां पोइ वरी हिकिड़ो ॾाढो डिलेड हिकिड़ो जेको हूंदो आहे टैक्टिक जेको असां चवंदा आहियूं उहो नवाज़ लीग कोशिशि कंदी रही, पर उन में इन कोशिशि में हुन नाराज़ कयो जेको अस्करी इदारा आहिनि उन्हनि खे नाराज़ कयो त भई हुननि चयो त हीअ सियासत असां तव्हां ॼाणियो, तव्हां सियासत जी ॻाल्हि था कयो उते धमाका था थियनि, तव्हां मुज़ाकरात जी ॻाल्हि था कयो त उते जेको आहे असांजे फ़ौजियुनि जूं लाशूं थियूं अचनि। इहो परवेज़ मुशर्रफ वारो जेको आर्टिकल 6 वारो जेको केस आहे उहो, उनजे अलावा काफ़ी ॿिया मामलात जंहिंमें इंडिया सां जेके मामलात हुया उन ते बि एतमाद में शायदि उन न वरितो हुयो ऐं काफ़ी मामला जेके आहिनि मां सम्झां थो त उतां जेके आहिनि। ऐं इहो मुंहिंजो रायो न आहे, इहो मुंहिंजो रायो आहे बेस्ड ऑन एनालिसिस जेके असां थ्रू आउट पंहिंजे जेके असांजा एनालिस्ट आहिनि या जेके तजिया निगार आहिनि ऐं सीनियर उन्हनि जूं बि इहे ई व्यू पॉइंट आहे। अच्छा शाह साहब, जमात इस्लामी जे अमीर सिराजुल हक़ साहब ॿ ॾींहं अॻु में इहा ॻाल्हि कई हुई, 1.5-2 ॾींहं अॻु में, त जल्दी जेको आहे सो 1.5 लाख जो ख़ात्मो कयो वञे न त सूरत हाल हथनि मां निकिरी वेंदी। उहा सूरत हाल असांखे बिल्कुलु उन्हनि जे अखरनि जो जेको चवणु हुयो त उहो बिल्कुलु क्लियर थी वियो, वाज़े थी वियो त वाक़ई सूरत हाल हाणे हथनि मां निकिरी वई आहे। हाणे सूरत हाल सालसी जो किरदारु अदा कंदड़ धुर वटि आहे। अॻूणो सदर आसिफ अली ज़रदारी पिणु चीन रवानो थी वियो, त तव्हां सम्झो पिया त इन तरह जो माहौल उन्हनि खे नज़र अची वियो हो त हाणे बाक़ी कुझु नथो थी सघे। वरी MQM जो जेको बयानु हो उन्हनि पिणु हिमायत करे छॾी त सूरत हालनि खे जेको आहे उन्हनि जाचे वरितो हो त हाणे जेको आहे सो फ़ैसिलो का टीं धुर अची करे सघे थी। ॾिसो हिकिड़ी ॻाल्हि इहा आहे त जेको चीन जो दौरो आहे उन ते असांखे बि काफ़ी हुयो त हीअ भला को टाइमिंग न हुई या आसिफ ज़रदारी साहिबु छो वियो आहे या पीपल्स पार्टी जो हुन में छा किरदारु आहे, त उन में इहो थियो त जेके कॉन्फिडेंस बिल्डिंग मेजर्स जेके थिया जमहूरियत खे बचाइण जे लाइ, मुलाक़ातूं थियूं उन्हनि अॻवाननि हिक ॿिनि सां मुलाक़ातूं कयूं, त सॼो असां पंहिंजे जेको अॼु जेका स्पेशल ट्रांसमिशन में असां शुरूआती हिकिड़े प्रोग्राम में बि इहा ॻाल्हि कईसीं त जेको चाइना पाक चाइना जेको आहे कॉपरेशन जेको हिकिड़ो आहे फोरम, उन ते जेको इकनॉमिक कॉरिडोर जेको आहे उन हवाले सां ॻाल्हियूं हलनि पियूं। उन में कुझु प्रोजेक्ट्स आहिनि त थी सघे थो त जीअं हाणे कराची खां लाहौर ताईं जेको मोटरवे आहे उन हवाले सां कराची खां जॾहिं उहो ठहंदो त उन में सिंध जो त स्टेक हूंदो न, स्टेक होल्डिंग हूंदी, उन हवाले सां डिस्कस करणु विया हुजनि, या गवादर में थी सघे थो त को अहिड़ो प्रोजेक्ट हुजे जंहिंजे हवाले सां ज़रदारी साहिब जन या को उन्हनि वटि का अहिड़ा जेके इन्वेस्टर हुजनि, ज़ाहिर हू सदर रहिया आहिनि, पाकिस्तान पीपल्स पार्टी गुज़िरियल 5 सालनि में हुकूमत में रही आहे, थी सघे थो उन वक़्तु कुझु अहिड़ा डिसीजन हुजनि जेके उन वक़्तु न थिया हुजनि, वक़्तु ख़तमु थी वियो, मुदो पूरो थी वियो, हिन मुदे में जेको आहे उहे ई वापसि आया हुजनि ऐं उन्हनि मियां नवाज़ शरीफ़ साहिब खे बि कॉन्फिडेंस में वठी करे त गॾिजी सॼी कुझु मामिलो हुन में असां कयूं, पंहिंजो बि शेयर विझूं, त उन हवाले सां थी सघे थो त उहो दौरो जेको आहे। ऐं पहिरियों इहो लॻो त मुल्क जे अंदरि को अहिड़ो बहरान नज़र अचे थो जंहिंजे करे हीअ अॻवान जेके हलिया विया आहिनि, पर वञण लाइ चाइना सुठो मुल्क न हुयो, वञण लाइ पोइ दुबई ऐं लंडन ई हमेशह हूंदो आहे।
शाह साहब, जमहूरियत खे बचायो थो वञे या हुकूमत खे बचाइण जूं कोशिशूं आहिनि? केतिरे वक़्त खां जॾहिं खां इन तरह जी सूरत हाल आहे त केतिरनि चैनल्स इन तरह जा सवाल हुया, तव्हां छा था चओ त हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे जमहूरियत जो तसलसुल बरक़रार रखण जे करे इहो स्टेप वरितो पियो वञे, या हुकूमत जो ख़ात्मो न थिए इन जे लाइ इहो स्टेप वरितो पियो वञे? सियासी पार्टियूं जिन जिन पंहिंजो किरदारु अदा कयो उन्हनि जी जेका अहमियत जे हवाले सां थोरो ब्रीफ कयो त छा अहमियत रहंदी, आवाम वटि जेको हिकिड़ो मज़बूत जमहूरियत जी जेका क़दर बयानु कई पई वई उन खां पोइ छा सूरत हाल हूंदी, छा इहो तरीक़ो हिकिड़ी राह हमवार कई वई आहे हर उन सियासी पार्टी जे लाइ जंहिंखे तहफ़ुज़ात हुजनि या एहतजाज जो हिकिड़ो रस्तो हिकिड़ो ॾेखारियो वियो आहे? ॾिसो, जेको स्मूथ ट्रांज़िशन जेका थी जमहूरियत में, जेका इक़्तिदार जी मुंतक़िली आहे, इंतकाल इक़्तिदार, उहे जेको आहे बिल्कुलु सभिनि जो इहो ख़्यालु हुयो त तमामु सुठो, ॾाढो बर्दाश्त ऐं तमामु घणी जेको आहे बुर्दबारी सां इहे जमातूं, चाहे उहा नवाज़ लीग हुजे या पाकिस्तान पीपल्स पार्टी हुजे, इन्हनि जी पाण में सुठी अंडरस्टैंडिंग आहे। पर हाणे चवण जो मक़सदु इहो त अगरि इन्हनि जूं ई पोइ ग़लतियूं थियनि थियूं इन्हनि पार्टियुनि जूं, या नवाज़ लीग हिन वक़्तु कसूरवार त आहे न, बहरहाल त काफ़ी मामलनि खे उन मिसहैंडल कयो आहे, सही तरीक़े सां उनखे सही अप्रोच सां उन्हनि न कयो आहे। त उन में छा थो थिए त जेके वरी जेके धुरियूं थियनि थियूं या एस्टेब्लिशमेंट जेका थिए थी, उहा पोइ उनखे तरीक़ा ईंदा आहिनि त कहिड़े तरीक़े सां जेको आहे कि किथों कमु जेको आहे कढाइणो आहे। उन वक़्तु हाणे जेको मां सम्झां थो त जेको स्मूथ ट्रांज़िशन जेका थी डेमोक्रेसी जी, या डेमोक्रेसी स्ट्रॉन्ग थी हिन मुल्क में, हाणे असां वरी वापसि उन ई पासे पिया वञूं त कंट्रोल डेमोक्रेसी वारे पासे पिया वञूं, जंहिंजे करे इहो ट्वीट कयो आहे बिलावल भुट्टो ज़रदारी। शाह साहब, सूरत हाल अॻु में इन तरह जा तज़िया हुया त पेट ऐं PTI सरबराहनि में पाण में राब्तो आहे ऐं हिकु तरह जी हिकमत अमली ॿई जोड़ींदा आहिनि। वाज़े ताहिर क़ादरी साहिब जो चयो त असां जेके आहिनि सियासी कज़न आहियो तव्हां, मां जेको आहियां सो असां पाण में भाइर आहियूं, मां उमिरि में ख़ान साहिब खां वॾो आहियां, हू मूंखां कद में वॾो आहे। सही। हाणे इहा ख़बर न आहे त हुन कहिड़े कद जी ॻाल्हि कई, उहो जेको हाइट जे हिसाब सां कई आहे, सियासी कद जे हिसाब सां ॻाल्हि कई, इहो ॾिसणो पवंदो। पर हिकिड़ी ॻाल्हि आहे त जेको बि सॼो प्लान थियो, ॾाढो ज़बरदस्त प्लान हुयो। अॻु में त इहो ॻुझो रखियो पियो वियो त न असां अलॻि अलॻि पंहिंजा फ़ैसला, अलॻि फ़ैसला, ऐं हिकिड़े चयो त वो तो हमने पहले कॉल दे दी थी, ये तो उन्होंने बाद में दे दी आहे। ॾिसो, ईअं न आहे। जेको टोटल ओवरऑल अगरि असां हिनखे ॾिसूं, कंडक्ट खे अगरि ॾिसूं, हिकिड़ो हूंदो आहे कंडक्ट, त उनखे ॾिसूं त उहो त सिमिलर आहे, उन में सिमिलैरिटी आहे। फ़र्क़ु सिर्फ़ु ॿिनि टिनि शयुनि जो आहे त हिकिड़ी जेका धुर आहे उहा आहे पार्लियामेंट्री पॉलिटिक्स जे अंदरि, ॿी जेका धुर आहे उहा उनजो पार्लियामेंट्री पॉलिटिक्स सां को तालुक़ु न आहे। इन जे अलावा फ़र्क़ु इहो आहे त हू हिकिड़ा इन स्पिरिचुअल लीडर आहे, ताहिरुल क़ाज़ी साहिब स्कॉलर आहे, रिलीजियस, ऐं हुनजो हिकिड़ो इदारा मिनहाजुल क़ुरान आहे। पाकिस्तान अवामी तहरीक त ॾिसो न, 2 साल खां अॻु में त कोई नालो ई माण्हू विसरी विया त पाकिस्तान अवामी तहरीक नाले का जमात बि हुई, पर जॾहिं हू पुराणो कंटेनर वारो जेको थियो सिलसिलो इस्लामाबाद वारो, उनखां पोइ मंज़र ते अची विया। रईक अब्बासी साहिब जो नालो त मूं ज़िंदगी में कॾहिं कोन ॿुधो, या जेको ही ॿिया जेके हिननि जा आहिनि काज़ी फैज़ साहिब आहिनि या ॿिया, कॾहिं मूं हुननि जो नालो ज़िंदगी में कोन ॿुधो। मां ऑनेस्टली थो ॿुधायां तव्हांखे, 2 साल थिया आहिनि त हिननि जा नाला, हिन जा लीडर्स हिकदमि उभरी आया आहिनि, पर उहो अञा बि पॉलिटिकली असां उन्हनि खे न तस्लीम कंदासीं जेसिताणी हू पार्लियामेंट्री फॉर्म ऑफ पॉलिटिक्स में नथा अचनि त उनजी अहमियत ओतिरी नथी थिए। प्रेशर ग्रुप थी थो वञे। हाणे ॿी हिकिड़ी शइ आहे त उन्हनि जा कारकुन हर वक़्तु इंटैक्ट वेठा आहिनि, या उन्हनि जा जेके अक़ीदतमंद आहिनि। होॾे ख़ान साहब वरी थोरो डिफरेंट स्टाइल में कयो आहे, ऐं डिफरेंट स्टाइल ॾिसो असां थोरो शुरू में कयोसीं हिकिड़ो तजिया मारिया सुल्तान असां सां लाइन ते आहे। जी जी, अस्सलाम वालेकुम मारिया सुल्तान साहिबा। अस्सलाम वालेकुम जी। वेलकम इन सिचुएशन सेंटर। आप से ये सवालात होंगे कि जो हम सबसे कह रहे हैं इस वक्त के सूरत हाल आपके सामने है, इतने बड़े जो हैं वो मुख्तलिफ जो है सिचुएशन से होती होती बात आकर पहुंची है, एक सालिस बीच में आ गए हैं। आप इस सारी सूरत हाल को कैसे देख रही हैं? मेरे ख्याल से जी ये एक बड़ी वाज़ेह सूरत हाल है, क्योंकि इस वक्त जो सूरत हाल थी वो कुछ ऐसी थी कि जो मुज़ाकराती अमल से जो आप चाह रहे थे कि जितनी तेजी से तब्दीली आए जमीन के ऊपर, वो नहीं आ रही थी। और अनफॉर्चुनेटली जो है आपके पास एक ओपन हॉस्टेज सिचुएशन थी, जहाँ तकरीबन 10 या 20 हज़ार से 30 हज़ार जो लोग थे, और जिसमें खासतौर पर औरतें और बच्चे भी मौजूद थे, उनका कोई हल नजर नहीं आ रहा था। इसके अलावा आपकी इक़्तिसादी तौर के ऊपर भी सूरत हाल पहले से ख़राब हो रही थी। इस सूरत हाल में मेरे ख्याल से जो इस वक्त पाकिस्तान रोल अदा कर रही हैं, वो हुकूमत के कहने के ऊपर जो अदा कर रही हैं, और हम उम्मीद रखते हैं कि ये जो दोनों अपोजिंग पार्टीज़ हैं
یہ تدبیر کے ساتھ آگے چلیں گے اور سیاسی بصیرت کی بنیاد کے اوپر اس حملے کو بہتر طریقے سے جو ہے ختم کریں گے. اچھا ماریہ سلطان صاحبہ، ڈو یو ریئلی تھنک یہ گورنمنٹ کے اس کہنے پر یا ریکویسٹ پہ یہ آرمی جو ہے وہ اپنا آرمی چیف اپنا کردار ادا کریں؟ دیکھیں اس میں کوئی دو رائے موجود نہیں ہے، کیونکہ اگر آپ ماضی میں دیکھتے ہیں تو ہمیشہ اس قسم کی صورتحال میں آرمی چیف جو ہے وزیر اعظم کے پاس جایا کرتے تھے. یہ اس وقت جو آپ دیکھ رہے ہیں واضح طور کے اوپر جو پلڑا ہے وہ حکومت اور ریاست کے حق میں زیادہ مضبوط ہے بنسبت جو ہے آپ کی اپوزنگ پارٹیز کی، جنہوں نے کسی سیاسی عمل کو نہیں مانا، نہ کسی سیاسی مشاورت کو مانا، نہ ہی آپ کے پارلیمان کو، آئین کو، کسی بھی چیز کو. اور یہ بات ہمیں یاد رکھنی چاہیے کہ چاہے فوج یا آپ کی پارلیمان یا آپ کی حکومت جو ہے ماورا آئین کوئی ایسا اقدام اٹھانے کے لیے اس وقت تیار نہیں ہے جو ملک کے لیے اور ریاست کے لیے ایک خرابی کا باعث بنے. اچھا اس طرح دیکھیں ہم نے ماضی میں بھی بہت ساری ایسی چینجز دیکھی ہیں ود ان پارلیمنٹ، تھرو الیکشنز، تھرو ریفرینڈمز اور بہت ساری چیزیں. اس بار بھی تو ایسا ممکن ہو سکتا ہے کہ ایک سیریمونیل ایک جو ہے وہ ساری بات ہو، پیچھے سے جو ہے وہ اسٹرنگز جو ہے کوئی اور پل کر رہا ہو، سامنے جو ہے فیس کوئی اور ہو، اس طرح بھی تو ممکن ہو سکتا ہے؟ نہیں دیکھیے جی، اس وقت اگر جو چیز سامنے ہے اور جو میرے خیال سے جو بڑی واضح ہے وہ یہ ہے کہ آپ کی مختلف جو طبقۂ فکر ہیں اور آپ کے مختلف جو ادارے ہیں انہوں نے بڑے واضح طور کے اوپر اپنے احساسات اس موضوع کے اوپر واضح کیے ہیں، چاہے آپ کی پارلیمان ہے اس میں، چاہے آپ کی جوڈیشری ہے، چاہے آپ کے تاجران برادران ہیں، یا آپ کی جو باقی جو ہیں سیگمنٹس جن کا تعلق مختلف شعبۂ زندگی سے ہے، انہوں نے واضح طور کے اوپر یہ کہا ہے کہ تمام سیاسی مسئلوں کا سیاسی حل ڈھونڈنا چاہیے، نہ کہ ایسی روایت یا ریت کی جگہ دینی چاہیے جس کی بدولت انتشار پھیلے آپ کے ملک کے اندر. اور انفارچونیٹلی جو دونوں ہمارے لیڈران ہیں جو اس وقت ملاقات کے لیے آرمی چیف کے پاس گئے ہوئے ہیں، ان دونوں نے جو ہے انتشار کو سیاست کا حصہ بنانے کی کوشش کی، اور جو کسی صورت ریاست کے لیے ایک استقامت کا باعث نہیں بن سکتی. اور جو سیاسی بصیرت یہی کہتی تھی کہ ان کو جو ہے سیاسی طور کے اوپر اپنے حل ڈھونڈنا چاہیے تھا، بنسبت یہ کہ ایک فون کال کی بنیاد کے اوپر وہ تمام سیاسی روایات کو پیچھے چھوڑ کر دوسری طرف چل پڑے. اچھا ون لاسٹ کوشچن ویری بریفلی، واٹس یور پریڈکشن فار ٹمارو؟ ہم امید یہ رکھتے ہیں کہ یہ سوچ سمجھ کر اور حقیقت مندانہ فیصلہ کریں گے اور عوام کو اس مصیبت سے باہر نکالیں گے اور ریاست پاکستان کو انتشار پھیلانے سے جو ہے باز آئیں گے، کیونکہ یہ کوئی کسی صورت بھی ایک اچھی بات نہیں جہاں آپ کی جو عوام ہے آپ کے ریاستی اداروں پر حملہ کرنے کے بارے میں نہ صرف سوچ رکھے بلکہ یہ آپ کے لیڈران کی بنیاد کے اوپر اس قسم کے کوئی اقدامات اٹھائے جس سے ان کی جان کو خطرہ ہو، جس سے سیاسی عمل کو خطرہ ہو. اور اس وقت آپ کے ملک میں تمام قانون موجود ہیں اور آپ کو ان قانون کی جو روایت ہے یا ان قانون کی نقطہ نظر سے آپ کو آگے بڑھنا چاہیے تھا، نہ کہ کوئی ایسے اقدامات اٹھانے چاہیے تھے جو غیر آئینی اور غیر پارلیمانی ہیں. بہت شکریہ ماریہ سلطان صاحبہ، آپ نے سچویشن سینٹر میں ہم سے بات کی. شاہ صاحب نیوز بریک جو وقت تھیण वारो आहे، मां तव्हांखां इहो पुछणु चाहींदमि त वक़्तु ॾिनो पियो मुख़्तलिफ़ वक़्तनि ते त 48 कलाक, 72 कलाक, 24 कलाक, अॼु फ़ैसिलो ईंदो, सुभाणे अल्टीमेटम जो टाइम पूरो थींदो. तव्हां सम्झो था त 24 कलाक जेको वक़्तु अॼु वरितो वियो आहे आर्मी चीफ खां PTI ऐं पैट जे सरबराहनि खां त 24 कलाकनि जो वक़्तु ॾियो, तव्हां सम्झो था त सुभाणे वाक़ई इहो फाइनल हूंदा 24 कलाक फाइनली फ़ैसिलो थी वेंदो या आवाम खे वधीक इंतज़ारु करिणो पवंदो؟ मां वरी क्रिकेटिंग टर्म्स में तव्हां सम्झायां त उहो चवंदा आहिनि न प्ले स्टॉप ड्यू टू रेन, बारिश अची वेंदी आहे वरी रुकिजी वेंदो आहे मैच, वरी शुरू थींदो आहे वरी रुकिजी वेंदो आहे वरी. हाणे हीअ अहिड़ो मैच आहे जंहिंजो जेको आहे को न लास्ट ओवर थो अचे न फाइनल ओवर थो अचे, न को हदफ़ जी ख़बर थी पए त केतिरे हदफ़ खे चेस करिणो आहे. इहो हाणे मुंहिंजो ख़्यालु आहे जेको हीअ मुलाक़ात थी वञे त इन खां पोइ जेके सिचुएशन साम्हूं ईंदी त पोइ मुंहिंजो ख़्यालु आहे त बहितर हिकिड़ो तजियो थी सघंदो हुन ते. नाज़रीन सिलसिलो पंहिंजो जारी रहंदो तजियनि ऐं तबसरनि जो, पर जीअं जीअं अपडेट्स ईंदा रहंदा असां तव्हांखे न्यूज़ बुलेटिन ज़रिए पिणु आगाह कंदा रहंदासीं. वक़्तु थियो आहे न्यूज़ जो, हलूं था न्यूज़ स्टूडियो.